मुखे खोल दे भाग नहीं मुए माराए खां सवाइ नादर जो लॾो खण कोन ॾींदुसि आमिर खान आज दुनिया जी का भी ताकत असांखे त वञण खां रोके नथी सघे जरूरत कीअं थी आहे असांजे इलाइक़े में अचण जी अरे मुद्दो बाबा साईं नादर वारा शमीर वारा आमो सामो फायरिंग पे असांखे नादर जी मदद करण घुर्जे मुंहिंजी बि दिलि चए थी तव्हां सां रोज़ मिलजे छो मुंहिंजी दिलि थी चए त मां तव्हां सां बार बार उन ॾींहुं त बची पुलिस अची वई असां कॾहिं पंहिंजे दुश्मन खे माफ़ न आहियूं कंदा छॾंदा वारनि खे पंहिंजे हथनि सां पकल मानी मूंखे खाराए को दिलि खे सुकून मिले छो एतिरी तकत थी छा कुझु ॾींहं बि इंतज़ार नथो करे सघे कंहिंजे खिलाफ़ कार्रवाई कयूं त कीअं कयूं हम मिस्किन माण्हू आहियूं कि मुंहिंजे धीअ ॾाढो सामान आहे असांखे वापसि कर असीं धाड़ियल ज़रूरु आहियूं बेग़र्ज़ न आहियूं कंहिं सिंध जी न्याणी जो ॾाज खणी पंहिंजे पाण खे मयारी कयूं मोआ चूड़ियूं पाए पोइ घर में वेही चूड़ियूं कोन पाई सघूं सुठो आहे मेलनि ते खड़ड़ो थी कमाईंदुसि चूड़ियूं कोन पाईंदुसि नादर मूंखे बचाए नादर जे ही गोठ छॾियोसीं त पाण ॾाढा ॾुखिया थींदासीं तूं अलाए छो कोन थी सम्झी अच्छा तव्हां प्यार जी ॻाल्हियूं पिया कयो तूं हिते घर में वेह त मां नादर वारनि खे अस्पताल में ॾिसी अचां नादर खे मारण जे लाइ मुंहिंजा 20 लख ख़र्च थिया आहिनि छो त मुंहिंजो नालो नादर आहे नादर